अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलामत न्यूज़ सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान इमरान सरकी। अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो मौत जो मंज़र ऐं क़ब्र जी वहशियत। जॾहिं को इंसान फ़ौत थी वेंदो आहे त उनखे शुरू में मुअल माण्हू खे उहो अहसासु न आहे थींदो त मां मरी चुको आहियां, बल्कि शुरू में उहो पाण खे मौत जे पोइ ख़्वाब में महसूसु कंदो आहे ऐं हू पंहिंजी मैयत खे ॾिसंदो आहे, पंहिंजे मथां रोअंदड़नि खे बि ॾिसंदो आहे, पाण खे गुस्ल ॾियारींदड़नि खे बि ॾिसंदो आहे ऐं पंहिंजो पाण खे क़ब्र में लहंदे महसूसु कंदो आहे। मुअल माण्हू जो अहसासु हिकु पोइ ख़्वाब वांगुरु हूंदो आहे। हू क़ब्र में लहजण खां पोइ अंधेरी ऐं तनाई में ख़ौफ़नाक दाऊं कंदो आहे, पर केरु ॿुधी न आहे सघंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिते हदीस मुबारक मां जेका पेश कंदुसि, जेकॾहिं तव्हां क़ब्र वारे माण्हुनि जूं रड़ियूं दाऊं कूकूं ॿुधो त पंहिंजे मर्दनि खे दफ़न करणु छॾे ॾींदव। जॾहिं त कांधी वापसि हलिया वेंदा आहिनि त पोइ अचानक अल्लाह ताला वरी क़ब्र में उन दफ़न थियल मुअल माण्हू जे जिस्म ऐं रूह खे बहाल कंदो आहे। हू अखियूं खोलींदो आहे ऐं पहिरियों त ख़ुशि थींदो आहे त ज़िंदगी में वापसी जो गुमान कंदो आहे ऐं दिल में चवंदो आहे त शुक्र आहे जो मां ज़िंदा आहियां। पेश आयल वाक़ियो बसि हिकिड़ो ख़ौफ़नाक ख़्वाब हो। पोइ आस्ते आस्ते हू पंहिंजे जिस्म खे छुहणु शुरू कंदो आहे, पर पंहिंजो पाण खे कफ़न जे हिकिड़े कपिड़े में वेढ़ियल ॾिसी करे पंहिंजो पाण खां सुवाल कंदो आहे त मुंहिंजा पातल कपिड़ा काॾे विया? हींअर मां किथे आहियां? हर तरफ़ अंधेरो आहे, सोढ़ी जॻह आहे, हिते मां कीअं पहुतो आहियां? पोइ हुनखे यकीन थींदो आहे त जेको कुझु मां महसूसु करे रहियो आहियां हू हिकु ख़्वाब न, हक़ीक़त में मां मरी चुको आहियां। पोइ बेवसी में रड़ियूं दाऊं कंदो आहे, पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि खे सॾ ऐं कूकू कंदो आहे जीअं हू अची हुनखे बचाए सघनि। जॾहिं त हर तरफ़ खां नाउमीद थी वेंदो आहे त पोइ अल्लाह खे यादि कंदो आहे, अल्लाह खां माफ़ी घुरंदो आहे ऐं अल्लाह खां आजिज़ी ऐं बेवसी सां ॿाॾाइणी शुरू कंदो आहे, ऐं अल्लाह मूंखे माफ़ कर। ऐं हू हिकु अहिड़े नाक़ाबिल यकीन ख़ौफ़ ऐं हिरास में वठिजी वेंदो आहे जंहिंखे हिन ज़िंदगी में कॾहिं बि महसूसु न कयो। वरी पंहिंजी बेवसी मां ख़ौफ़नाक रड़ियूं ऐं वॾियूं दाऊं शुरू कंदो आहे। जेकॾहिं हू नेक साले इंसान आहे त पोइ ॿ ख़ूबसूरत मुस्कुराईंदड़ चेहरनि वारा मलाइक यानी मुनकर नकीर अची हुन खां 3 सवालनि जा जवाब वठी हुनखे तसली ॾींदा आहिनि त तूं परेशान न थी, दुनिया जी आज़माइश ऐं अज़ियत खां आज़ादु थी चुको आहीं। पर जेकॾहिं हू बुरो बुछड़ो बदकिरदार आहे त पोइ बदसूरत नज़र ईंदड़ 2 मलाइक मुनकिर नकीर अची करे हाज़िर था थियनि ऐं हिन खां 3 सवालनि जा जवाब था घुरनि। पोइ पर हू नथो ॾेई सघे। पोइ त हिन जी बदसूरत अमल जे नतीजे में हिनखे ॾींहं क़यामत ताईं ख़ौफ़नाक अज़ियतूं ॾींदा रहनि था। अमलनि जो दारो मदारो नियतनि ते आहे। क़ब्र में हक़ूक़ अल्लाह वध ऐं हक़ूक़ुल इबाद जो हिसाब ॾाढो अज़ियतनाक थींदो आहे। या अल्लाह मूंखे, मुंहिंजे पीउ माउ खे, मुंहिंजे अहल वयाल खे, मुंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि खे ऐं जेको ही वीडियो ॾिसी रहिया आहिनि उनखे ऐं उनजे अहल वयाल खे हिन क़ब्र जे पोइते वहशियत ऐं अज़ाब खां महफ़ूज़ फरमा। आमीन। या हाणे मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के बाद सलामत साथ।